सतनाम साखी। तव्हां सभिनि खे ॾियारीअ जूं लख लख वाधायूं हुजनि, वाधायूं हुजनि, वाधायूं हुजनि ऐं घणी घणी शुभकामनाऊं। श्री अमरापुर दरबार जे संतनि पारां बि तव्हां सभिनि खे अनंत अनंत वाधायूं। हे जेके न असांजे भारतीय सनातन संस्कृति में जेके पर्व उत्सव अचनि था, चाहे होली हुजे, रक्षाबंधन हुजे, मकर संक्रांति हुजे या वॾे में वॾो ॾिणु ॾियारी जो इहो हुजे थो, असां सभिनि खे ॾाढे श्रद्धा भाव सां उमंग सां ज़रूरु मल्हाइणु घुरिजे। ऐं गॾोगॾु इन लक्ष्मी माता जी विशेष रूप सां पूजा अर्चना करणु घुरिजे, जंहिंसां की असांजे घर में लक्ष्मी माता जो वाधारो थिए। असांखे विधि विधान सां वेही करे सभु पूरे परिवार सां गॾु वेही करे लक्ष्मी माता जी असां पूजा अर्चना कयूं। ऐं उन खां पोइ जेके बि नंढा आहिनि वॾनि खे पेर पई करे उन्हनि खां आशीर्वाद वठनि, जंहिंसां की असांजे घर परिवार में सुख शांति समृद्धि बनी रहे। ऐं वॾनि जो आशीर्वाद हूंदो त ॼण आयु विद्या यशो बलम, वॾनि जी न आशीर्वाद मिलंदी आहे त आयु बि वधंदी आहे, यश जी प्राप्ति बि थींदी आहे, बल जी प्राप्ति बि थींदी आहे। आयु विद्या यशो बलम, इहे चारई पदार्थ असांखे वॾनि जे आशीर्वाद सां मिलंदा आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जेके पर्व उत्सव अचनि था असां सभिनि खे ॾाढे धूमधाम सां श्रद्धा भाव सां ज़रूरु मल्हाइणु घुरिजे। लक्ष्मी माता जी पूजा कयूं था त चाहियूं त असां हिकिड़ो मंत्र बि चई सघूं था। जीअं ॾीओ ॿारबो आहे त चइबो आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदः शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योतिर नमस्तुते। ॾीओ ॿारने वक़्तु इहो मंत्र असांजे शास्त्र में ॿुधायो वेंदो आहे। उन सां गॾु लक्ष्मी माता जी पूजा में बि हिकिड़ो मंत्र चइबो आहे, श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्याम वहो रात्रे पाश्वत्रे नक्षत्राणि रूपम अश्विनो व्याप्तम इख निखाणाम मुंबई खाणम सर्वलोकम मई खाणे। इन खां पोइ गणपति भॻवान जी पूजा थींदी आहे। गजाननम भूतगणादि सेवितम कपिद्ध जम्बू फल चारु भक्षणम उमासतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। इन प्रकार सां ॿ टे मंत्र उच्चारण करे असां लक्ष्मी माता जी पूजा अर्चना कंदासीं। असांजे मथां लक्ष्मी माता जी कृपा थींदी, अपार धन संपत्ति जी प्राप्ति थींदी ऐं घर परिवार में सुख शांति बणी रहंदी। ते पर्व उत्साह असांखे हिकिड़ो उल्लास ॾियारींदा आहिनि, उत्साह ॾियारींदा आहिनि। ऐं असां सभिनि खे ॾाढे धूमधाम सां इहे जेके बि सनातन संस्कृति जा उत्सव आहिनि उहे धूमधाम सां मल्हाइणु घुरिजे। वरी वरी तव्हांखे ॾियारी जूं लख लख वाधायूं हुजनि, वाधायूं हुजनि, वाधायूं हुजनि। सतगुरु स्वामी टेऊंराम महाराजनि जो ऐं भॻवान लक्ष्मी माता जो तव्हां सभिनि जे मथां आशीर्वाद ऐं कृपा हमेशह बणी रहे। सतनाम साखी।